सिंध जे नए माली साल जी बजट में तालीम, सिहत ऐं बुनियादी ढांचे ते ध्यानु ॾिनो आहे। ॿोॾि खां पोइ सूरत हाल इंतहाई ख़राब हुई, जंहिंखे मुंहुं ॾिनो ऐं मुतासिरनि जी बि भरपूर मदद कई। पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अॻूणी वज़ीर आज़म खे ख़बर ई न हुई त सिंध किथे आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿोॾि दौरान सिंध जो 6 भेरा दौरो कयो ऐं मुतासिरनि जी बहालीअ में मदद कई। नए माली साल जी बजट में भी मुतासिरनि जे घरनि जी तामीर वारी रिथा भी रखी आहे। अरबी समुंड में मौजूद सामूंडी तूफ़ान बाइफरजॉय वधीक शिदत अख्तियार करे वियो। बाइफरजॉय सामूंडी तूफ़ान कराचीअ खां 770 ऐं ठठे खां 750 किलोमीटर जे फ़ासिले ते मौजूद। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज अहमद चयो आहे त बाइफरजॉय शदीद तरीन सामूंडी तूफ़ान में तब्दील थियण सां गॾु तेज़ीअ सां उतर तरफ़ वधण लॻो। सामूंडी तूफ़ान जे मर्कज़ में हवाउनि जी रफ़्तार 140 खां 160 किलोमीटर फ़ी कलाक ऐं 40 फुट ताईं जो छोलियूं ठही रहियूं आहिनि। सामूंडी तूफ़ान जे केटी बंदर सां टकराइजण जा इम्कान। मौसमियात खाते जी वार्निंग ऐं PDM जी अलर्ट बावजूद सिंध जे साहिली पटीअ ते आबाद ॻोठनि जे रहवासियुनि जी महफ़ूज़ माॻनि ॾांहुं मुंतक़िली शुरू न थी। कराची, मलीर, ठठो, सिजावल ऐं बदीन जे साहिली आबादी बदस्तूर खतरे खां बेख़बर। मछीअ जा शिकार लाइ उन्हे समुंड में वियल मुहाणा बि वापसि न थिया। सिवियूं ते लॻल पाबंदीअ ते बि अमल न थियो। कराचीअ जे कमिश्नर शहर में लॻायल बिल बोर्ड्स ऐं होर्डिंग्स खे फौरी तौर ते हटाइण जी हिदायत करे छॾी। सामूंडी तूफ़ान सबब सिंध जे साहिली पटीअ में तेज़ बरसातुनि जो इम्कान है। कराचीअ में सामूंडी हवा बंदि थियण सबब घुट ऐं गर्मी भी वधी वई। मौसमियात खाते चयो आहे त कराची, मलीर, ठठो, सिजावल, बदीन ऐं थरपारकर ज़िले में 13 खां 17 जून ताईं तेज़ बरसात पवण जो इम्कान आहे। समुंड में भी चाड़ रहंदो। सामूंडी तूफ़ान सबब साहिली पटीअ में रहंदड़ माण्हुनि खे महफ़ूज़ माॻनि ते मुंतक़िल करण जो मंसूबो जोड़े वरितो आहे। लॻभॻि 10,000 माण्हुनि खे महफ़ूज़ माॻनि ते मुंतक़िल कयो वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सामूंडी तूफ़ान सबब पैदा थींदड़ सूरत हाल ते नज़र आहे। सुभाणे ठठी ऐं बदीन बि वञी सघां थो। तारीख़ में पहिरियों भेरो कराची समेत समूरी सिंध में पीपल्स पार्टी मकानी हुकूमत ठाहे रही आहे। मकानी चूंडुनि में कामयाबी पीपल्स पार्टी हुकूमत जी ख़िदमत सबब यकीनी थी आहे। तुर्किया सां भाइरनि वारा लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु चाहियूं था। सदर रजब तैयब अर्दवान सां वापार समेत ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ थियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तुर्क TV खे ॾिनल इंटरव्यू में चयो आहे त पाकिस्तान ऐं तुर्किया विच में रेल वारे निज़ाम खे क़ाइमु करण जी ज़रूरत आहे, जंहिं सां तरक़ीअ में तेज़ी अची सघे थी।
सियासतदाननि सां ॻाल्हियूं सियासतदान ऐं जमहूरी शख़्स कंदो आहे। इन शख़्स खे कंहिं सहारे ऐं कुल्हे जी ज़रूरत आहे जेका खेसि न मिली रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त हिन शख़्स खे फॉरेन फंडिंग, टेरियान ऐं 190 मिलियन पाउंड्स जहिड़नि ॾोहनि खां छुटकारे लाइ एनआरओ घुर्बल आहे। हुन जे दिमाग़ में न आइन आहे न ई कानून जी गुंजाइश आहे। हिन वटि इंसानियत तोड़े इख़्तिलाफ़ियात जी गुंजाइश आहे। अमरीका ते जलसनि में इल्ज़ाम लॻाए वरी माफ़ी घुरंदो हो। कराची लाइ पीपल्स पार्टी जे नामज़द मेयर मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। इलेक्शन कमीशन ॿिन्ही उम्मीदवारनि जे काग़ज़नि जी छंड-छाण बाद नामज़दगी काग़ज़ मंज़ूर कया। मुर्तज़ा वहाब चयो आहे त जमात इस्लामी जे एतिराज़नि खे इलेक्शन कमीशन रद्द कयो आहे। जमात इस्लामी खे पीपल्स पार्टी जो मैंडेट क़बूल करणु घुर्जे। चाहियूं था त शहर जे मेयर बदिरां शहर में कमु करणु घुर्जे। आरोज़ ज़रिए असांजी अक्सरियत ख़त्म कई वई। हाफ़िज़ नईम चयो आहे त इलेक्शन कमीशन यरगमाल बणियल आहे। जमात इस्लामी कराची जे अमीर ऐं मेयर जी उम्मीदवार हाफ़िज़ नईम चयो आहे त पीपल्स पार्टी जी दांधली ख़िलाफ़ अॼु पुरअमन एहतजाज करे रहिया आहियूं। जमहूरियत में सौदेबाज़ी नाहे थींदी, अक्सरियत खे तस्लीम कयो वेंदो आहे। कैफे जे इलाइक़े मीरान शाह में फोर्सिस जी कार्रवाई ते दहशतगर्द मारिजी विया। 4 ज़ख़्मी, बारूदी मवाद ऐं हथियार हथ। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जी हमले में 3 फ़ौजी जवाननि जी शहादत माणी। शहीदनि में सिपाही असगर अली, नसीम खान ऐं मोहम्मद ज़मान शामिल। क्लियरेंस ऑपरेशन जारी। कराची जे डिफेंस ऐं क्लिफ्टन वारे इलाइक़े में बिजली जो डिघो ब्रेकडाउन। डिफेंस ऐं क्लिफ्टन जे पोश इलाइक़नि में सुबुह खां बंदि थियल बिजली अञा ताईं बहाल नथी सघी। DHA फेज़ 5 खां 8 वारनि इलाइक़नि जी बिजली बंदि पियल। ज़रियनि जो चवणु आहे त DHA गिल्ड स्टेशन में फॉल्ट सबबि बिजली ब्रेकडाउन थियो आहे।